आदू ज़िले जे गोरख हिल स्टेशन ते तफ़रीह लाइ वियल लाड़काणे वासियुनि जी गाॾी बुलंदी तां ओचितो कल्टी थी पई, जंहिं सबबि गाॾीअ में सवार लाड़काणे जो मुख़्तियारकार सलीमुल्लाह रिंद, तपदार असलम सियाल, कोटवार वाहिद बख़्श खखराणी ऐं तारिक चांडियो थॾे ते ई फोत थी विया आहिनि। इतला मिलण खां पोइ आसपास जे माण्हुनि पहुची फोतियुनि जा लाश गाॾीअ मां कढी अस्पताल मुंतक़िल कराया आहिनि। ॿुधाए पियो वञे त मुख़्तियारकार सलीमुल्लाह रिंद ऑफिस जे तपदार असलम सियाल ऐं ॿियनि सां गोरख हिल स्टेशन ते तफ़रीह लाइ वियल हो ऐं वापसीअ दौरान संदन गाॾी गोरख जे बुलंदी तां किरी पई, जंहिं जे नतीजे में 4 ॼणा फोत थी विया। आदू ज़िले जे गोरख हिल स्टेशन ते तफ़रीह लाइ वियल लाड़काणे वासियुनि जी गाॾी बुलंदी तां ओचितो कल्टी थी पई, जंहिं सबबि गाॾीअ में सवार लाड़काणे जो मुख़्तियारकार सलीमुल्लाह रिंद, तपदार असलम सियाल, कोटवार वाहिद बख़्श खखराणी ऐं तारिक चांडियो थॾे ते ई फोत थी विया आहिनि। इतला मिलण खां पोइ आसपास जे माण्हुनि पहुची फोतियुनि जा लाश गाॾीअ मां कढी अस्पताल मुंतक़िल कराया आहिनि। ॿुधाए पियो वञे त मुख़्तियारकार सलीमुल्लाह रिंद ऑफिस जे तपदार असलम सियाल ऐं ॿियनि सां गोरख हिल स्टेशन ते तफ़रीह लाइ वियल हो ऐं वापसीअ दौरान संदन गाॾी गोरख जे बुलंदी तां किरी पई, जंहिं जे नतीजे में 4 ॼणा फोत थी विया।